मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई अदा नंढा जीअं था वॾा। यार पुलिस मज़ो ई विञाए छॾियो। हा यार मिठल खे फ़िलहाल तकिड़ो न ॿधनि हा। हाँ यार मिठल लालू या चिलकड़ीअ खे धकण है न पोइ गिरफ़्तार थिया त मामलो ईअं ई मतल हुजे। हींअर ॼण प्लान ते पारो ॼमी वियो। हा यार के डंडा लगन हा के जख्मी थियन हा मसला वधना असांजी रोज़ी खुली हा। आई हा त ॻाल्हि रोज़ी खुले हा तहरी अदा ॻाल्हि त ॿुध वाली ॻाल्हि त ॿुध। मार खुदा जी पे मुंहिंजे हथां पावलीअ खे डंडो हणायव उन मां रक्त कढायव वरी बि चवंदा अदा वाली ॻाल्हि त ॿुध। ॻाल्हि जो कचो हा अरे भांजी त भांजा हुए न चंदो अबारे अच्छा जो बतो मार खुदा जी पे अञा बचायो था त मिठल भले चिलकड़ी खे मारे वजे। अरे जे तहां जी ॻाल्हि ॿुधा हा लांतियूं तहां जे हथों कोन ॿियो माण्हू न मारे विझां। बीहो अचां तो छॾी सां कोन बीहो। अरे चिलकड़ी तो छो मुंह में तेरे जहिड़ो कयो आहे ख़ैर त आहे। अम्मा मां परेशान लगी पई आहियां। लगे तो पुलिस न मिठल के मारे छॾींदी। भाई इन्हे कम ते सरकार सूतली सूबेदार खे कुछ ॾे या न ॾे पर मां हज़ार जो हार पाराईंदी सांस। पर इन मसले जो ॿियो को हल त थी सघे थो न। ॿियो फ़ैसिलो उन्हे जे लाइ तुंहिंजा सहारा तयार कोन पिया थियनि। भला हेॾे ॻाल्हि त ॿुध अहिड़े मुड़ुस जे लाइ थी परेशान थिए पई जेको बेगुनाह तोखे कारो करे मारण जे लाइ तयार हो। अम्मा मिठल के इन गैरत जे अंधे घोड़े ते चाची कज़िए तयार कयो न। घोड़े ते कोन चढ़ियल गदह ते चढ़ियल हो। कॾहिं त न तो ताईं पहुतो न लालूअ ताईं। कल्ह की मिलियल मां जे चवण ते मोह 5 सालनि जी मोहबत खे एतबार खां ई कढी छॾियईं। अहिड़ो मोह चङो आहे। अम्मा जेकॾहिं मां उनखे सम्झायांस हा न त सम्झी वञे हा। धूड़ सम्झ अचे सा हुनखे गैरत जूं गोरियूं जो कज़िया खारायूं त आपे खां ई निकिरी वियो। हाणे ख़बर पवंदी कज़िया ऐं वलूअ जी। हा सेठियाणी सिर ॾींदी सुर कंहिंखे बि कोन ॾींदी। शुक्र थियो न तोर में मोबाइल आई आहे जो सच कूड़ ज़ाहिर पियो थो थिए यार। लालू तू जे ॿाहिरि कंहिं मुल्क में हुजे हा नी त तूं साइंसदान हुजे हा तोखे ख़बर आहे न न्यापो पुजंदुमि त बि फुलंदा। चाचा घोबाटा इन मोबाइल जो आवाज़ मां सॼे ॻोठ वारनि खे ॿुधाईंदुसि। ये सभु सचूं कंदा त कचूं पाणे थींदनि। वलू वारनि जा वाजा वॼाइण लाइ हे सबूत काफ़ी आहे। ओ चाचा इहो आवाज़ बि कम जो आहे पर मां चवां थो ये पाण सभु अची ॻोठ वारनि जे साम्हूं वात वकील थियनि। ॻोठ वारा हुननि जे मथां बखील थियनि रुगो बुर्श हणनि उन्हनि खे। ऐं पोइ जिथां वलूअ जी ज़िंदगी शुरू थी न उते ई अची पहुचंदसि। मतिलबु 0-0 ठुश। हाणे तूं असांखे इहो ॿुधाए त असांखे करणो छा आहे। तूं हाणे हिकिड़ो कमु कर मवाली समेत सभिनी ॻोठ वारनि खे उन जॻह ते गॾु कर जिथे मिठल खे पुलिस वठी ईंदी। हा ठीकु आहे बाबा कमु थी वेंदो। इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। त पोइ बुर्श बि लॻंदा। जो ख़बर सुधरियल माण्हू वांगुरु तव्हां जूं अॼु शिकलियूं लॻियूं पयूं आहिनि। शैतानगिरी तव्हांजी काॾे वई। उस्ताद मवाली छा थियो आहे मवाली खे? उस्ताद मवाली डंडे सां ॾोॾा कुटिया ॾोॾा। केॾी महिल? हाणे उस्ताद लोणा छो थोड़ी ॾिसां थो मता तव्हांजो पीछो करे हिते पहुचे त मूंखे बि ठोके न डंडा। उस्ताद हिते कोन ईंदो। ॿुधण में आयो आहे त मिठल खे फुल फिराए था कनि। हाँ उस्ताद जुमन ई मां इन ही ॻाल्हि ते बहस पिया कयूं त डंडा खाधासीं। मतिलबु इन ॻाल्हि ते बहस न आहे करणो। उस्ताद मिठल वारी ॻाल्हि ते डंडा न आहिनि लॻा पर मवाली पावली वारी ॻाल्हि ते डंडा हणी वियो आहे। जेको असां मवाली खे मंझराए पावली खे डंडो हणायोसीं। अच्छा मवाली जे मोचन खाइण वारो तो खुटको लथो डीज़ल ते। काथे उस्ताद अञा वॾी बाहि हूंदसि छो त असां तकड़ा जान छॾाए भॼी आयासीं। मवाली खे मोह ॾींदासीं। मिठल वारो मसलो इहो कीअं थियो इहो ॿुधायो। हा उस्ताद असांखे बि मज़ो न आयो पर हाणे छा थींदो ॻाल्हि पुलिस जे हथनि में आहे। चलो मिठल जो कांध पोइ पीजो खाऊं पोइ सोचींदासीं का शैतानगिरी कयूं। हलो मां हलां थो ड्यूटी जो टाइम ख़तम। काॾे था वञो सुतली साहब?
हल बाबा हल 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 हिनमहिल ड्यूटी असांजी ख़तमु आहे सुबुह जो अचां सुबुह जो अचां अरे वनू के वणे न वणे पर विचां करो ज़रूर करे कंहिंजा घर था पुछो सुतली साहब थाणे ते वेठा पायो ऐं चओ था असीं ड्यूटी ते मौजूदु बि कोन्हूं हा बल्लू थाने ते मौजूद हुजण उन जो मतलब ना है त ड्यूटी ते आहियूं। हाँ हाँ अज मुर्गी फ्राई घुराई सी हाणे खाई खत्म कई आ भले हितां वारो विचां ग्रह खणी सॼी फ्राई खाई लिया मूंखे बि सलाह न कयो। ओ मिठल तूं पाण फ्राई छड़ा रही मुर्गी फ्राई खाई छा कंदे बाबल अब मां ॾाढो मिर्च थो कयां पर हर मिर्च मुंहिंजी फेल थी पई हुजे मिस काल वाकुर मिस थी वञे भलू ॻाल्हि ॿुध वञी थो त ठीकु आहे न त मिठड़ सां गॾु लाक में विहारियूं हुनखे मुसलो ॾिनो आहे तस्वीर ॾिनी आहे तूं बि निमाज़ूं पढ़ ॿई निमाज़ूं पढ़ो गुनाह बख़्शरायो मां घर ई ॾिसो बाबा मिठल जी मां अकेली आहे ओ बाबल मां त सुभाणे में घर में हूंदी पर मां सुभाणे हुजां अलाए न हुजां रखो जे रूह में राणा ओ बाबल हिन काणे खे सम्झा मूंखे फुल फ्राई हाफ फ्राई अधु फ्राई वॾी फ्राई नंढी फ्राई मूंखे न करे मां गोली खां ॾिजंदो आहियां। सुतली साहब भला ॿुधो कुमुका कयूं सिपाही सा खाली आहिनि खीसा मां भरण जे लाइ तयारु आहे हिन वलू खे बि लाकअप कयो सुबुह जो मिठल खे फुल फ्राई ऐं वलू खे हाफ फ्राई कई इहो तव्हां सही नथा कयो मां मथे ताईं ॻाल्हाईंदुसि सिपाहियो यस सर वठोसि वञा थो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो मुंहिंजी बि थोरी ॻाल्हि ॿुधो सुबुह जो सुबुह ते कहिड़ा जहिड़ा हूंदा ऐं कहिड़ा मोल हूंदा ज़िंदगी में पहिरियों चकर सुभाणे सचो पिस्तौल हलाईंदुसि मतिलबु ओरिजिनल पिस्तौल पोइ जंहिंखे लॻे मूं ते नाहे। अरे टोनी मुबारक तई मुबारक लालू साहब छाजी मुबारक फैसले वारी मुबारक तो जाए जेका बची है त पुरुष लॻई आहे। हाँ वाकई मिठल जी फुरफुराई थींदो न इहो हिकिड़ो सस्पेंस आहे सस्पेंस सुभाणे त पर्दो खजंदो। लालू यार मिठल मोन त ड्रामो ई बंदि थी वेंदो। अरे ड्रामो हलंदो लालूअ ते ये मिठल फिथल खुथल जे गई आया के विया चरियो थियो क्या इते रुगो पुरुष लगदा पुरुष। लालू तो भागर एडो तकबुर भी न कर कंध न भजी पवने किथे छा जो तकबुर यो तकबुर आहे हिकड़ा माण्हू मुदे कूड़ो इल्जाम हणन मिठल मुदे इल्जाम है न त कारो आहे वरी फिर ॻाल्हि वरी ॾोही लालू हर को लालू ॾोही आहे पाण खे कुझु सम्झनि कुझु कोन था। अच्छा इहा ॻाल्हि आहे त पोइ तूं सही आहीं। ओ टोनी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां सुभाणे मां तोखे सही साबित कराए ॾेखारींदुसि खीर खीर थींदो पाणी पाणी थींदो सच सच थींदो कूड़ कूड़ थींदो बुरश लगंदा ही ॾिसजांइ। यार मुझे तो पहले ही लग रहा था कि तुम सही हो लेकिन यार लोग तुझे सहते ही नहीं है। सहेंगे हाणे वेही ॾिसजांइ हे मिठल जेके नमूना कया आंदसि मां कहाणी खे कीअं थो मोड़जां यू टर्न फेरा ईअं ज़प हेठि ॾिसंदे कम पुट ॾिसंदे रुगो बुरश लगंदा। अबे ब्रेक मार अॻियां खॾो अथई। खॾा वॾा सभु पार थी वेंदा मसे त मूंखे हैंडल हथ में आयो आहे हमरा खे अॻियां परे कर चढ़ी न वञेसि परे थी हट। बलू मुंहिंजो मिठल किथे आहे? हा ॿुधायो न बलू मुंहिंजो मिठल किथे आहे? उते जिते हुयो थाणे ते। पोइ भला ने सूबेदार छा चयो? सूबेदार चए पियो त मिठल खे ओ निभागा ये इशारनि में छा थो ॻाल्हाई ज़बान सां फाट न। सूबेदार खे मिंथू कयमि सिपाहियुनि खे एलाज़ कयमि पहिरें पियो मान लाटू वारी असुल टिक ॿधी बीठा आहिनि ॿुधनि ई कोन था का ॻाल्हि मञनि ई कोन था। पोइ मुंहं खे कुझु बासी आहे न मथां जी का धमकी असर थी करे न का दमड़ी असर थी करे न मतलब त न दुआ थी लगे न दवा थी लगे। पोइ भला हाणे छा थींदो? इंतज़ार सुबुह ताईं इंतज़ार कर। मूंखे सम्झ में नथो अचे तुम आख़िर कया छा? तूं मछड़ी करे निंड कर जेकॾहिं निंड अचे त। आयु घर में आयो कोन आयो? न कोन आयो। आई वेठियूं त आयो। हा जाड़ा खान कुते खबी जाए अचे वञ। ओ दिसे छण मां रात में तोड़े आई हुअसि दरवाज़ो खड़काए आख़िर बेज़ार थी घर हली वियसि पर सॼी रात मूंखे निंड कान आई। हाणे त मुंहिंजो सुर बि थो वञे त मुंहिंजो सिर बि थो वञे एस हथ थी ॿधाए सेठाणी
मूंखे पंहिंजो पुटु बचाए ॾे। अरे हाणे मां काथां तोखे पुट बचाए ॾियां। गोबाटो कहिड़ो IG सिंध आहे त मुंहिंजा हुकुम हलंदा। पाण ॼाणू पंहिंजे कम जेको कंदो सो लोड़ींदो। ओ छोरी चिलकड़ी निभागी, मां पंहिंजी खे सम्झाए न। मुंहिंजो बचिड़ो तो हाणे हथनि में वञे। मूंखां ग़लती थी आहे, मां हुनजी माफ़ी थी वठां तव्हां खां। बसि मूंखे हाणे पंहिंजो बचिड़ो पुलिस खां बचाए ॾियो। भाई मिठल कहिड़ी मिठाई आहे जो पुलिस खाई वेंदसि। ॾिस सेठाणी, मुंहिंजो हिकिड़ो पुटु आहे। अरे मुंहिंजी बि हिकिड़ी थी आहे जंहिंखे मिठल खां कारो करे पई माराए। अधे रवस जो बि त हिकिड़ो ई पुटु आहे लालू, उनखे बि माराए पई। पंहिंजा आंड्रा सभु कंहिंखे प्यारा आहिनि, बाक़ी ॿियनि जा आंड्रा कटे थी उछले। ओ सेठाणी, हा मां मञा थी, मुंहिंजे मुंहं ते दागी मलियल आहे। बसि मूंखे हिकिड़ो दफ़ो पंहिंजो पुटु रुगो छॾाए ॾे पुलिस खां। मूं तौबा कई, एज़ मां कल्ह कोशिशि थी कयां, तौबा कयमि। हा करे छा थी पई, कुझु ख़्यालु करे। उन महिल त ॾाढा ई हुई, हाणे वरी हेड़ी थी पई पेरनि में किरे। अरे चिलकड़ी, तुंहिंजी त मोहबत आहे मिठल सां। हा सिर बि थो थिए हुनखे ॾिसण खां सवा। हाणे वरी चुपड़ी कई, मां जे बगल में वेही रही। मां मासी बसि करे, मासीअ जी सखी। तुंहिंजो कहिड़ो कमु विच में थी ॻाल्हाए पई, उहो मूंसां थी ॻाल्हाए न। ज़ुबान बंदि रखो, ईअं सम्झो त तुंहिंजे वात में मुंग आहिनि। माई हेॾे ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी का बि हलंदी पुॼंदी कान्हे जो मां तोखे पुटु छॾाए ॾियां। वञी पाण उतां पुलिस मां छॾ रहा आहे। वञ सूतलीअ घर जा वञी टाव दो, हाकिम ज़ादीअ जा वञी पेर धो, पाण ई कमु थी वेंदी। तूं रुगो सिर्फ़ बल्लम सरगो पुलिस जे आॾो ॻाल्हाईंदी न त मूं हिनखे बख़्श कयो त उहो मिठल खे बख़्श कंदा, छॾे ॾींदा मुंहिंजे बचिड़े खे। मां केरु थींदी आहियां बख़्श करण वारी? खॾो खोटियो पाण, हाणे वञी किरो बि पाण न उन में। ओ धी चिलकणी, कोन ॻाल्हाईंदी चिलकणी, ज़ुबान पकल अथसि। हाणे हल हल, मां थी ॿाहां ॿधाए वञ टर। बेटा छोरा क्या थी चिलकणी है दीदी के खाए रे कुर्बाई थी। अम्मा चुप है, मेरे वापस से दिल थी मैया। सब्र कर, तुझो कम ही ना है। मां पाण हिननि सां निबरंदसि। सेठाणी सिर ॾींदी, सुर कंहिंखे बि न ॾींदी। अबाउल कॉमेडी ड्रामे के सीरियस करे छॾियो अथव। अदिलाली वाकई में इहो थींदो आहे जेको ॿुधू पिया? अलाए मूंखे त लालो जी ट्रिक नज़र थी अचे। अम्मा मिठल खे न फुल फ्राई कंदा, मां त उनखे ॾिसण कोन वेंदुसि। छो चाचा? अम्मा का गोली रिवर्स में अचे मूंखे लॻे त पोइ केरु भराए ॾींदा। अम्मा हूअ बि इन सूतली सूबेदार ते एतबार नाहे, ॾिसंदो हिकिड़े पासे आहे धक ॿिए पासे लॻंदो आहे। चाचा दुआ कर त ईअं न थिए, भलो आहे। अम्मा असांजे चाहण या न चाहण सां छा थींदो? थींदो उहो ई जेको थियणो हूंदो। हा चाचा, जेको थियणो हूंदो उहो थींदो, पर कज़िए त मुसीबत पंहिंजे मथां पाण विधी आहे न। अम्मा कल्ह दिमाग़ में इहा ॻाल्हि छो नथी अचे? मंज़िल साफ़ नियत आसान। न चाचा ईअं न, हीअं नियत साफ़ मंज़िल आसान। हा हा अम्मा ॻाल्हि ॿुध, हाणे बल्लूअ ऐं कर्ज़ीअ जी नियत उनजो पुटु बि थो लड़े। चुबन छा थियो? तुंहिंजी पावली सां शादी कान थी? ख़ैर इन खां वधीक मां तोखे सोनी कुंवार वठी ॾींदुसि। घबरा न डीज़ल ते। पावलीअ खां सोणी? उस्ताद वरी किथे संग ताड़ियो अथई जुमन लाइ? उस्ताद जल्दी मोड़ बदिराए, जेकॾहिं अधे जी उमिरि ते पहुतुसि न का पोड़ी बि पोज़ कोन हणंदी। ठहियो हाणे ठहियो, मूं तो भाउ जे करे शादी न कई, मथां तो वारी भाॼाई अचे ऐं तोखे धिके धार करे। हा मुंहिंजे लाइ वॾो हा पियो फटे। उस्ताद तुंहिंजी तस्वीर पे छोकिरी ने मोकिले, छोकिरी ॾिसी दावरजी पई वञनि। मुंहिंजे तारीफ़ जा तीर घटि कर त मां उस्ताद खां पुछां इहा कहिड़ी छोकिरी आहे जेका पावलीअ खां बि वधीक सुहिणी आहे? इहा सेठाणी वारी धी चिलकणी आहे, चिलकणी। पर उस्ताद उहा त मिठल जी ज़ाल आहे। ए ज़ाल हुई, पर मिठल पुलिस जे हथां विंदो घोट जी, पोइ थींदी चिलकणी वांदी, छो जो जवान आहे। सेठाणी भला घर में कान विहारींदसि न, ज़रूर कंहिं शींह जे कुले चाढ़ींदसि। शाबस हुजे उस्ताद, काथे शींह ऐं काथे गिदड़। अरे जिथे वण न आहे उते कांढो बि वण आहे। अरे जिथे शींह न आहे, अगर उते गिदड़ खे शींह चइजे त इन में हर्ज कहिड़ो आहे डीज़ल ते? उस्ताद मां तव्हांखे शींह थी ॾेखारींदुसि, रुगो शादी थियले शादी। अरे रुगो मिठल मरे न, देर थो रही आहे। उस्ताद अहिड़ी ॻाल्हि आहे न,
मां देसी पिस्तौल वठी को कुंड पासे वेहा थो लिखी जेकर मिठल सूतली जी गोली खां बचे थो न त मां थो लेटायांस। मता ये कयो थई जेकर न पकड़जी पे त मजबूरन चिलकड़ीअ सां मूंखे शादी करणी पवंदी। हा जुमन तकड़ न कजा मिठल खे मारण जे लाइ पोयां को ड्रामो न हुजे। हा आए लालू वॾो खिलाड़ी ॾिसण में कम हिकिड़ो ईंदो आहे हूंदो कुझु ॿियो आहे। कज़ी हर पासे छूना हया था टंग छकाया था और किसा कुछ न थियो। भला हीअं कर वलू टोनी वटि फ़ैसिलो रखो। असां त ख़ैर फैसले जे लाइ तयार हूं पर हे लालू शालू वारा फैसले ते बीहनि ई नथा। भला इन सेठ धनुअ ॾे फोन करे। कहिड़े मुंहं सां फोन कयांसि उन वीचारे खे त मूं हितां बेइज़्तो करे कढायो वरी फोन कयांसि। भला मूंखे नंबर मिलाए ॾे त मां ॻाल्हायां सेठ धनु सां। हा हा नंबर हा फोन ते ॻाल्हाइसि ॻोल्हिया नंबर। भाग जो नंबर ही कोने हींअर त तव्हां वटि नंबर बि कोन्हे उन जो त पोइ करे छा पियो सांड्रे जा पुट। हींअर ताईं बसि इहो ई कयो जेको कया ॿियो छा थो कया। छा लालू कंहिंखे वणे न वणे पर विचा गिरह ज़रूर खणे। गिरह त हाणे असांजी घरऊं थो कजे वलू कुझु बि कर एस वटि हथ थी ॿधा बसि मूंखे पंहिंजो पुटु छॾाए ॾे। मिठल जी वाह हाणे छा कई मां त लौड़ा हणी हणी धूना हणी हणी थकिजी पियो। हाणे तूं बि सोच त मां बि सोचां त छा कई। ॿियो ख़बर पवाली जीअं मूं तव्हांखे चयो ईअं कई बाबा सॼे ॻोठ खे ॿुधायो त मां ऐं पढ़ो बजारिया अरे मोगा पढ़ो छाजे लाइ हिक हिक माण्हू जे कन में इहा ॻाल्हि करणी। हा पोइ मूं बि त ईअं कयो न नंढड़नि पननि ते उन्हनि जा नाला लिखी पोइ जेको जेको ॻोठ वारो मिले पियो उनजे कननि में पना विझंदो पियो वञा। अरे यार तू तो हिलार आहे। लालू साहब जो मतिलबु आहे त ॻोठ वारनि खे कन में ॿुधाइणो आहे कन में। जिते मिठ लॻे फुल फिराइला वठी वेंदा उते सभु ॻोठाला अची वेहनि पर लिकी। हाणे ॾे मूं जंहिं टोनीअ खे सॼी ज़िंदगी का ॻाल्हि सम्झ में कोन आई उहो बि सम्झी वियो न सम्झो त मवाली तूं न सम्झे छो। हाणे एतिरो बि चरियो न आहियां कॾहिं कॾहिं था भोग कयूं उहो बि नथा छो इहो भोगड़ा पियो कयां चरिया। वाह रे वाह मवाली ही भोग जो टाइम है वल्लू ऐं माई कज़ीअ जी ज़िंदगी जो मसलो आहे। अरे वल्लू ऐं कज़ी वारनि जा आंडा जी वात में पिया थई सॼे ॻोठ जे साम्हूं सचूं कंदई। बुर्श लॻंदा बुर्श हिकिड़ो न डबल बुर्श। यार लालू साहब तेरे हाथ चूमने को दिल करता है भाई तो के नज़लो जाम है लगे तो हथन में धप दई। मूंखे इहो ख़ौफ़ आहे त किथे ॿिन्हिनि खे अटैक न पइजी वञे हार्ड हार्ड। हाणे टोनी हिकिड़ी ॻाल्हि मां तोखे ॿुधाए छॾियां जेकी पराए माल खे पंहिंजो माल सम्झंदा आहिनि ऐं पराए औलाद खे पंहिंजो दुश्मन सम्झंदा आहिनि इन्हनि वटि दिलि नाले का शइ न हूंदी अथई। इन बलूअ ई कज़ीअ खे रुगो बुर्श लॻंदो बुर्श डबल बुर्श। हल एॾी ख़ामोशी लॻे थो को न को तूफ़ान अचण वारो आहे। ओयो अचे वियो तूफ़ान ओ चोरी कुझु ख़्याल कर मगज़ जी रग न फाटी पवई छाजे लाइ थी अहिड़े चंडरे जे लाइ रोए। अम्मा मिठल सां आख़िरी मुलाक़ात करण ॾे। ॻाल्हि ॿुध जे मुंहिंजी धीउ आहे त पेर बि दर खां ॿाहिरि न रखंदी आहे। मुलाक़ात कॾहिं न ॾे है न मला मिलास नदी परे घर को हिकिड़ो दफ़ो ॾिसी अचांसि वो शरबत वारो न चवंदो आहे मिलना है तो मिल ले इस दुनिया के चमन में फिर मिलने का क्या फायदा जब लाश होगी कफन में। ठीक आहे वञी पासीरो मोह मनहूस जो ॾिसी अचिजांइ बाक़ी जे वेही हुन सां हाल अहवाल कजे सूरत वञे त हेॾे मुंहिंजे दर ॾे न अचिजांइ पोइ मुंहिंजा दर घर तुंहिंजे लाइ बंदि आहिनि। मवाली स्टेशन जे परियां बुखारी सां उते बि जेको मूंखे छा थो मूंखे हलाए छो ईअं थो लॻे जीअं मां उस जो बकर हुजां ऐं तव्हां सभिनी जी मुंहुं में पती हुजे। अदा मिठल असांखे तोसां पूरी पूरी हमदर्दी आहे तोखे हरू भरू बुर्श न लॻे पर यार छा कयूं। मिठल परेशान छो थो थी असां तुंहिंजे लाइ गुलनि जूं पतियूं वतियूं चरिया। पतियूं छो कब्र ते विझण लाइ। अरे रोता क्यों है यार
अरे एड़ी मोतला तो मां दो घुरा शहीद होगा हिलाते हुए शहीद होगा तू ओ मुझे पारा भला तू मर हाणे मां एतिरो गुनाहगार ना आहियां तो जहिड़ो व्याजी जा पुट लालू तो सुठो ना है कयो हिकिड़ो त तो मुंहिंजी चिलकड़ीअ में अखियूं विधियूं आहिनि ऐं ॿियो वरी हिन पुलिस वारनि खे रिश्वत ॾी त मूंखे मारनि कानून ते रिश्वत वठण जो इल्ज़ाम अरे पिस्तौल जो इते ई फिराई कयांसि सुतली साहब गोली कहिड़ी जाइ करण ॾे मवाली जाइ जी ख़बर आहे पर जिते लॻसि मूं ते न आहे न सिपाही से के पिस्तौल ॾिजाए उहो गोली हणे घटि में घटि हिनखे ख़बर त पवंदी न गोली किथे हणांसि ज़रूरी आहे छा गोली हिते लॻे या हुते लॻे मक़सद आहे गोली लॻण सां उहा किथे बि लॻई सुतली साहब काथे बि लॻे पर यार ख़ूबसूरत मुंहं ते गोली न हणिजो पहिरें खां ई मुछूं मौजूदु आहिनि अरे टोनी चरिया मरण खां पोइ मुंहुं कहिड़े कम जो टोनी मवाली बाबा मरूम ते हार विधासीं मरूम सां मिलियासीं हलो त मरूम जे कांध पे बंदोबस्तु हलिया तव्हां हलो भली मां हिन सां मिली आख़िरी मोकिलानी जे पोइ अचां थो हलो हलो तव्हां हलो मिठल साईं परेशान थो थी खिलियो ॻाल्हायो बश्क कजाए जे भुल में लालूअ खां टोनीअ खां मूंखां का ग़लती बि थी वई हुजे न ॿेड़ीअ मां ॿाहूं थो ॿुधाए भली असांखे माफ़ न कजाए अच्छा हुनजी ज़रूरत न मरी त उहो आख़िरी टाइम अथई हरू भरू फचरी छॾिजी आहे छा थींदो असांखे सुतली साहब रहम कर मूं नंढड़े बचड़े ते रहम कर हा हा रहम कंदासीं छो करे रहम कंदासीं हिकिड़ी गोली जाइ ते तोखे ॿ ॻाल्हियूं हलो तव्हां किथे आहियो वो असां हिते बनीअ ते वो जो थुलो वण न उन पासे में लिखिया बीठा हूं ॿिया बि के ॻोठणा आया आहिनि या हा खूड़ हा ठीकु आहे ॻोठणनि सां गॾु कुकू वेठो आहे बनी वारे न थुले वण वठे न सूबेदार सूतली मिठल खे मारण लाइ हिते खणी ईंदो न अलाए सुतली सूबेदार खे शपको आहे कंहिं ॿिए पासे वठी हलियो वञे अरे शपकोरी छा बि मां सिपाही सो आहे न हिन सां राति में रहंदुसि को मसलो ई कोन को पर जिते बि खई उते हलंदासीं पाण मिठल भाॼ मां कोन छो मूंखे गोॾे में सूर आहे गदा हे भला हिते बीठो हुजे असां पोइ हिते हलूं हा इहा ॻाल्हि सही आहे ईअं था कयूं सही जाना में सही किथां आहियूं लूसण खाया लूसण सुतली साहब ॻाल्हि खे थोरो सम्झ मां सभु सोचे सम्झे पोइ आयो आहियां भॼी थो या असां पोइ वञूं वञा थो थोरो कीअं कयो वॾा हे त घणो पोइ हिते भॼी वियो हाँ पहिरियां भॼे कोन पियो हिन महिल बीहे कोन थो ईसा खाली हल्की ता हुकुम कर साहब मिठल कहिड़े वण में थो लिके ओ बड़ा या वण नाहे सेठाणी दी चिलकड़ी मिठल जी ज़ाल ड्रामा सोप सीरियल मश्करन जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।